दुरूद शरीफ जी फजीलत। हजरत अबू फजल कौमसानी रहमतुल्लाह अलैह एक वॾा आशिक रसूल ऐं नेक शख्स हुआ। हिक भेरे खुरासान मां हिकु आशिक रसूल सिंधन वटि आयो ऐं चवण लॻो, अल्हम्दुलिल्लाह मां मस्जिद नबवी शरीफ में सुतो पियो हुयुसि, मूं ते करम थी वियो। अर्श ते वञण वारा, जन्नत जा सैर फरमाइण वारा, रब जा महबूब नबी मकी मदनी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुंहिंजे ख्वाब में तशरीफ फरमा थिया। संदन मुबारक चपन में हरकत थी रहमत जा गुल टेरण लगा। पान सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं तूं हमदान शहर वञी त इहो अबू फजल कौमसानी खे मुंहिंजो सलाम चइजां। मूं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, उन्हनि ते हिन करम जो सबब छा आहे? फरमाया, हू रोज़ानो 100 भेरा मूं ते दुरूद पढ़ंदो आहे। दज्जाल खां डिॼारण नबियुनि जी सुन्नत आहे। प्यारा इस्लामी भाइरो, अॼोके बयान जो मौज़ू रोज़ाने जे मौज़ूअनि खां थोरो हटी करे अलॻि क़िस्म जो उनवान आहे। अॼु असां दज्जाल जे फितने जे बारे में क़ुरान ऐं हदीस जी तालीमात ॿुधंदासीं। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो त दज्जाल खां डिॼारण नबियुनि जी सुन्नत आहे। जी हां, हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु जेके सहाबी रसूल आहिनि, खादिम मुस्तफ़ा आहिनि, संदन खां रिवायत आहे, प्यारे आका मक्की मदनी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, मा मिन नबिय्यिन इल्ला अनज़र उम्मतहु औरल कज़्ज़ाब, यानी जेतिरा बि नबी तशरीफ़ वठी आया, सभिनी पंहिंजी पंहिंजी उम्मतनि खे काणे कज़्ज़ाब यानी वॾे कूड़े दज्जाल खां डिॼारियो आहे। प्यारा इस्लामी भाइरो, दज्जाल वाकई तमामु वॾो फितनो आहे जेको क़यामत जे वेझो ज़ाहिर थींदो। अचो नबियुनि जी सुन्नत ते अमल कंदे हिन फितने बाबति रिवायतूं ॿुधूं ऐं ॿुधायूं था। दज्जाल किथे आहे, कॾहिं निकिरंदो? मुस्लिम शरीफ जेको हदीस पाक जो तमामु मशहूर ऐं मोतबर किताब आहे, उन में रिवायत आहे। मां इहा रिवायत अव्हां खे तशरीह ऐं वज़ाहत सां ॿुधायां थो। रावी चवे थो, हिकु ॾींहुं प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त नमाज़ जे वक़्तु सभु मस्जिद में गॾु थी वञो। पोइ सभु गॾु थी विया, नमाज़ अदा कई वई। नमाज़ खां पोइ पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया। उन वक़्तु संदन चेहरे मुबारक ते मुस्कुराहट हुई। फरमायो, सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते ई वेही रहो। वधीक फरमायो, ॼाणो था त मूं तव्हां खे छो गॾु कयो आहे? साहबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम अर्ज़ कयो, अल्लाह व रसूलुहु आलम, यानी अल्लाह पाक ऐं उन जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बहितर ॼाणनि था। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक मूं तव्हां खे कंहिं ॻाल्हि जी रग़बत ॾियारण या कंहिं शइ खां डिॼारण लाइ गॾु न कयो, बल्कि हिकु वाक़ियो पेश आयो आहे, उहो वाक़ियो ॿुधाइण लाइ गॾु कयो वियो आहे। उहो वाक़ियो कहिड़ो आहे? फरमायो, तमीम दारी पहिरियां गैर मुस्लिम हुआ, हू आया ऐं मुंहिंजे हथ ते बैत करे इस्लाम क़बूल कयऊं। हुननि मूंखे पंहिंजो वाक़ियो ॿुधायो। उहो वाक़ियो कहिड़ो आहे? उहे ई ॻाल्हियूं जेके मां तव्हां खे ॿुधाईंदो आहियां। हाणे हज़रत तमीम दारी रज़ियल्लाहु अन्हु सां जेको कुझु पेश आयो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वाक़ियो मिंबर ते वेही बयान कयो। हज़रत तमीम दारी रज़ियल्लाहु अन्हु चवनि था, असां 30 माण्हू हुआसीं, बारी सफ़र ते रवाना थियासीं। उन दौरान सख़्तु लारू आयूं, जिन असांजी बारी जहाज़ खे उन जे रस्ते तां हटाए छॾियो। असां 1 महीने ताईं ईअं ई समुंड में घुमंदा रहियासीं। हिकु ॾींहुं मग़रिब जो वक़्तु हो, असांखे हिकु ॿेट नज़र आयो। असां उन ॿेट ते लथासीं। उते असांखे हिकु चौरापो 4 टंगनि वारो जानवर नज़र आयो। उन जे जिस्म ते वार ई वार हुआ, एतिरा वार हुआ जो उन जो चहिरो ॾिसण में न पिए आयो। उन जानवर असां सां ॻाल्हाईंदे चयो, मां हिकु जासूस आहियां, अॻिते हलो, हिते हिकु घरजा घर आहे, उते हिकु शख़्स तव्हांजो इंतज़ार करे रहियो आहे। फरमाइनि था, उन चौपाई जी ॻाल्हियुनि खां असां डिॼी वियासीं, मतां ही जिनात वग़ैरह न हुजनि। ख़ैर, असां गिरजा घर में पहुतासीं। उते एतिरी वॾे जिस्म वारो इंसान हो जो असां अहिड़ो किथे बि न ॾिठो हो। उनखे मज़बूत तरीन ज़ंजीरनि सां ॿधो वियो हो। असां पुछियो, तुंहिंजो बुरो थिए, तूं केरु आहीं? चई, पहिरीं तव्हां ॿुधायो त तव्हां केरु आहियो? असां उनखे ॿुधायो त असां अरब जा रहण वारा आहियूं ऐं रस्तो भुलिजी हिते अची पहुता आहियूं। उन पुछियो, बेसान अल बाग बाबति ॿुधायो, छा उन में मेवा लॻंदा आहिनि? असां चयो, हा, उन में मेवा लॻंदा आहिनि। उन चयो, अनकरीब उहो बाग तबाह थी वेंदो। पोइ चई, बहिरा तबरिया ढंढ, यानी अंग्रेज़ी फिलिस्तीन जे वेझो हिकु वॾी ढंढ आहे, छा उन में पाणी आहे? असां चयो, हा, उहा पाणीअ सां भरियल आहे। चवण लॻो, जल्दी उन जो पाणी सुकी वेंदो। अहिड़ी तरह पोइ उन खां वधीक हिकु सुवाल पुछियो त मूंखे नबी उम्मी बाबति ख़बर ॾियो। असां चयो, हू मके में हुआ, हुननि नबूवत जो दावा फरमाई, हाणे मदीने पाक ॾांहुं हिजरत करे चुका आहिनि। चई, छा अरब जूं उन सां जंगियूं थियूं आहिनि? असां उनखे ॿुधायो, हा, थियूं आहिनि। चवण लॻो, अरब लाइ उहो ई बहितर आहे त नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी कनि। हाणे हू चवण लॻो, मां हाणे तव्हां खे पंहिंजे बारे में ॿुधायां थो। मां दज्जाल आहियां। जल्दी मूंखे निकिरण जी इजाज़त ॾिनी वेंदी। मां 40 ॾींहं में पूरी ज़मीन जो चकर लॻाईंदुसि, हर ॻोठ में, हर शहर में वेंदुसि। हा, मके ऐं मदीने में मूंखे वञण जी इजाज़त न हूंदी। प्यारे आका सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो वाक़ियो ॿुधाईंदे जॾहिं हिन मक़ाम ताईं पहुता त मदीने जी सुहबत मदीने जी मोहबत सां पुरजोश थी पंहिंजो असा मुबारक मिंबर ते हयो ऐं फरमायो हाज़िही तय्यबा हाज़िही तय्यबा हाज़िही तय्यबा ही तय्यबा है ही तय्यबा है ही तय्यबा है सुभान अल्लाह। इन खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शाही सब उहे ई ॻाल्हियूं न आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदो हुयुसि। सहाबा कराम रडियल्लाहु अन्हुम अर्ज़ कयो जी हां या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही त उहे ई ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हां असांखे पहिरियां ॿुधाईंदा हुआ। उन खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿुधी वठो दज्जाल बर शाम में कैद हूंदो आहे या बर यमन में अॼुकल्ह उन्हनि ॿिन्ही में न आहे जॾहिं निकिरंदो त मशरिक जे तरफ़ खां ईंदो। यार इन वाक़े में हिकु त दज्जाल बाबति मालूमात आहे। दज्जाल क़यामत जे वेझो पैदा न थींदो, हू पैदा थी चुको आहे, उनखे कैद मां निकिरणो आहे। कॾहिं कॾहिं सोशल मीडिया वग़ैरह ते ग़लति मालूमात ॾिनी वेंदी आहे। दज्जाल जो मामलो जीअं त ख़ौफ़नाक बि आहे, हैरत अंगीज़ बि आहे। इन करे माण्हू व्यूअरशिप वधाइण लाइ इन तरह जूं ॻाल्हियूं दज्जाल जे बारे में कंदा रहंदा आहिनि त फलाणे इलाइक़े में ॿार पैदा थियो, हू हिकु अख वारो आहे, हू दज्जाल आहे, उनजी इन तरह परवरिश कई पई वञे वग़ैरह वग़ैरह सभु पूरा किस्सा कहाणियूं आहिनि। सही ॻाल्हि इहा आहे जेका हदीस पाक में इरशाद थी त दज्जाल पैदा थी चुको आहे, कॾहिं शाम जे समुंड में कैद हूंदो आहे, कॾहिं यमन जे समुंड में कैद हूंदो आहे ऐं क़यामत जे वेझो जॾहिं निकिरंदो ऐं मदीने जे मशरिकी तरफ़ जेको समुंड आहे उतां जे कैद खाने मां निकिरंदो। पोइ हिते ॿी ॻाल्हि ते बि गौर फरमायो दज्जाल आहे काफ़िर मरदूद आहे, खुदाई जी दावा कंदो, केतिरनि हज़ारनि खे जहन्नम जो हक़दार बणाईंदो। पर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान निरालो आहे। दज्जाल जेको काफ़िर बि आहे, काफ़िर बणाईंदड़ बि आहे, पर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई बगैर रही न सघियो। हिन हज़रत तमीम दारी रज़ियल्लाहु अन्हु खे ॿुधायो त अरब जे हक़ में इहो ई बहितर आहे त हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ी वठनि। मके मदीने जी फज़ीलत प्यारा इस्लामी भाइरो, हिते मदीने शरीफ़ जी बि वॾी फज़ीलत ॾिसो। दज्जाल पूरी दुनिया जो चक्कर लॻाईंदो, हर ॻोठ में हर शहर में वेंदो, पर हदीस पाक में आहे दज्जाल मदीने शरीफ़ में दाख़िल थियण जी कोशिश कंदो, पर जॾहिं आद शरीफ़ जे वेझो पहुचंदो त फ़रिश्ता हुनखे भॼाए छॾींदा। बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे उन वक़्तु मदीने शरीफ़ जा 7 रस्ता हूंदा, हर रस्ते ते 2 फ़रिश्ता हिफ़ाज़त लाइ मौजूद हूंदा। सभ खां वॾो फितनो प्यारा इस्लामी भाइरो, दज्जाल तमामु वॾो फितनो आहे। हदीस पाक में इरशाद थियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं जेतिरा फितना पैदा थिया या थींदा, दज्जाल उन्हनि सभिनी खां वॾो फितनो आहे। हिन खां ईमान बचाइण इंतहाई ॾुखियो हूंदो। रिवायतुनि मुताबिक़ ही दुनिया में सिर्फ़ 40 ॾींहं रहंदो, उन्हनि मां पहिरियों ॾींहुं हिकु साल जे बराबरि हूंदो, ॿियो ॾींहुं हिकु महीने जे बराबरि, टियों ॾींहुं हफ़्ते जे बराबरि, बाक़ी ॾींहं 24 कलाकनि जा हूंदा। दज्जाल उन्हनि 40 ॾींहंनि में पूरी दुनिया जो चक्कर लॻाईंदो, मके ऐं मदीने में दाख़िल न थी सघंदो। उनजो फितनो तमामु शदीद हूंदो। उन सां गॾोगॾु बाग़ आहे, हिकु बाहि हूंदी, ही बाग़ जो नालो जन्नत रखंदो ऐं बाहि जो नालो दोज़ख रखंदो। खुदाईअ जी दावा कंदो, मुर्दा ज़िंदा कंदो, ज़मीन उनजे हुक्म ते सावक पैदा कंदी, आसमान उनजे हुक्म सां मींहुं वसाईंदो। उनखे मञण वारा तमामु मालदार थी वेंदा, वीराननि में वेंदो त ज़मीन जे अंदर जा खज़ाना निकिरी उन सां गॾु थी वेंदा। हिन तरह जा ॿिया बि केतिरा ई शोबा ॾेखारींदो, निकिरी उन सां गॾु थी वेंदा। हिन तरह जा ॿिया बि केतिरा ई शोबा ॾेखारींदा, पर हक़ीक़त सां उन्हनि जो को तालुक न हूंदो। उहे सभु जादू जा करिश्मा हूंदा। ही मदीने में वञणु चाहींदो पर वञी न सघंदो। उन वक़्तु मदीने पाक में 3 ज़िलज़िला ईंदा, उते जेके मुनाफ़िक़ ज़ाहिरी तौर ते मुस्लमान बणिजी रहियल हूंदा, ज़िलज़िलनि खां डिॼी भॼंदा ऐं दज्जाल गॾिजी वेंदा। दज्जाल जे मथे ते काफ़िर यानी काफ़िर लिखियल हूंदो, उनखे हर मुस्लमान पढ़ंदो, गैर मुस्लिम न पढ़ी सघंदो। जॾहिं सॼी ज़मीन में फिरी फितनो पकिड़े मुल्क शाम में पहुचंदो, उहो नमाज़ फजर जो वक़्तु हूंदो, तॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम आसमान तां लहंदा। दज्जाल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे साह जी ख़ुशबू सां ई ईअं पघिरजंदो जीअं पाणीअ में लूणु पघिरजंदो आहे। दज्जाल संदनि साह खां परे भॼंदो, पाण उन जे पुठियां तशरीफ़ वठी वेंदा ऐं उन जी पुठीअ ते नेज़ो हणी जहन्नम पहुचाए छॾींदा। हज़रत अस्मा बिन यज़ीद रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि थियो, हिकु ॾींहुं प्यारा आका मकी मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे घर तशरीफ़ फरमा थिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दज्जाल बाबति ॿुधाईंदे फरमायो, दज्जाल जे अचण खां पहिरियां टे सख़्त साल हूंदा। पहिरियों साल बारिशूं न वसंदियूं, ज़मीन मां जेतिरी पैदावार थींदी उन मां ॿ ट्राही पैदा थींदी, उन खां ईंदड़ साल 1 ट्राही थींदी, उन खां ईंदड़ साल पैदावार थींदी ई न, जो पिया हलाक थी वेंदा। पोइ दज्जाल निकिरंदो। उन जी शदीद तरीन फितने मां इहो बि आहे त हिकु ॻोठाणे खे चवंदो, जेकॾहिं मां तुंहिंजो उठ ज़िंदा करे ॾियां त मञींदे? त
त मां तुंहिंजो रब आहियां। ॻोठाणो चवंदो हा मञींदुसि। पोइ दजाल हिक जिन खे हुकुम ॾींदो उहो फौरन हुन जे उठ जी शक्ल अख्तियार करे वठंदो। ॻोठाणो सम्झंदो त मुंहिंजो उठ ज़िंदा थी वियो। पोइ दजाल हिक शख्स वटि पहुचंदो, हुननि जे वालिद ऐं भाउ जो इंतकाल थी चुको हूंदो। उन लाइ हुन जे भाउ ऐं वालिद खे ज़िंदा कंदो, यानी जिन्हनि खे चवंदो त उन्हनि जे वालिद ऐं भाउ जी शक्ल अख्तियार कयो। उहे करे वठंदा। उहो शख्स सम्झंदो त दजाल मुंहिंजे भाउ ऐं वालिद खे ज़िंदा करे छॾियो। ईअं ई माण्हू हुन जे धोखे में अची हुन खे ख़ुदा मञणु शुरू करे ॾींदा। राजा चवनि थियूं एतिरो चवण खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं कम सां तशरीफ़ वठी विया। वापसि तशरीफ़ वठी आया त ॾिठऊं असां सभु गमगीन वेठा हुआसीं। फरमायो छा थियो आहे, छो गमगीन आहियो? अर्ज़ कयऊं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दजाल जो ॿुधी असांजूं दिलियूं ॾकी वियूं आहिनि। फरमायो फिक्र न करियो, जेकॾहिं मुंहिंजे हूंदे दजाल निकिरी आयो त मां उन सां मुंहुं ॾींदुसि। जेकॾहिं मुंहिंजी ज़ाहिरी विसाल खां पोइ निकितो त मुंहिंजो रब मुंहिंजे ग़ुलामनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो। अर्ज़ कई वई या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु बुख बर्दाश्त करणु मुश्किल आहे, उन वक़्तु ॾुकार हूंदो, मुस्लमान कीअं पंहिंजो ईमान बचाए सघंदा? फरमायो मुस्लमान तस्बीह कंदा, उन सां ई उन्हनि जूं जिस्मानी ज़रूरतूं पूरियूं थी वेंदियूं। सुभान अल्लाह, केॾो वॾो शान आहे। अॼु असां सुभान अल्लाह चऊं था त दिलि खे सुकून मिलंदो आहे, रूह खे ताज़गी नसीब थींदी आहे। उन वक़्तु मुस्लमान सुभान अल्लाह चवंदा त दिलि खे बि सुकून मिलंदो आहे। उहा ई तस्बीह खाधे पाणीअ जो बि कमु कंदी, पेट बि भरिजी वेंदो। ज़िक्र अल्लाह जी फज़ीलत। प्यारा इस्लामी भाइरो, इन मां असांखे सबक़ मिले थो त असांखे ज़िक्र अल्लाह जी आदत बणाइण घुर्जे। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, इहे प्यारा प्यारा पाकीज़ा अल्फाज़ आहिनि। इन्हनि सां पंहिंजी ज़बान तर रखणु घुर्जे। हदीस पाक में आहे 2 कलमा आहिनि, अल्लाह पाक खे तमामु प्यारा आहिनि, ज़बान ते तमामु हल्का आहिनि, जो आसमानी सां परे जो आसानी सां पढ़ी सघजनि था। मीज़ान अमल ते तमामु ॻरा हूंदा। कहिड़ा कलमा आहिनि? फरमायो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। हिकु भेरो सुभान अल्लाह चवण सां जन्नत में वण लॻंदो आहे। उहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो असांजे नाले पैगाम आहे। मेराज जी राति जॾहिं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी त पाण फरमायो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजी उम्मत खे मुंहिंजी तरफ़ खां इहो पैगाम पहुचाए छॾियो त जन्नत जी ज़मीन ख़ाली मैदान आहे। अल्लाह पाक जी तस्बीह करे हिते वण लॻायो। अल्लाह पाक असांखे तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह।